डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब डीसी सांगड़ इमरानुल हसन ख्वाजा और एसएसपी सांगड़ एजाज अहमद शेख प्रेस कॉन्फ्रेंस कई। डीसी सांगड़ इमरानुल हसन ख्वाजा सवालन जा जवाब ॾींदे अफ़सोसनाक वाक़े की मज़म्मत कंदे छो त लाइव स्टॉक खाते की टीम एसएसपी सांगड़ के सहकार से उठ के फर्स्ट एड फराम कई और एनिमल राइट्स ट्रस्ट की मदद से मुतासिर जानवर के एक मसनूई टंग लगाई वेंदी। एसएसपी सांगड़ चो त मंगली थाने के हद में करार शहर की ज़मीन में उठ की टंग कटण वारे वाक़े बाद एसएचओ मंगली अमीर अली शानी के कानूनी कार्रवाई जो हुक्म ॾिनो। उठ के मालिक सूमर बहन रहंदड़ नारो ज़िले खैरपुर से राब्तो करे जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करण लाइ चयो, जंहिं ते हिन चयो त हू जवाबदार के नथो सुञाणे ऐं फ़िलहाल केस दाख़िल करण नथो चाहे, जंहिं ते सरकार जे फरियाद ते नामालूम जवाबदारनि खिलाफ़ केस नंबर 51/2024 कलम 34 और 429 PPC तहत दाख़िल करे ऐं जांच शुरू कई वई। ॿिए तरफ़ ज़ख़्मी उठ के इलाज के लाइ बाज़ाब्ता लेटर जारी करे अस्पताल उमाणियो वियो। उन मौके ते एसएसपी सांगड़ ॿुधायो त जांच दौरान ॾोह जे ॾोहारी 5 नई जवाबदार जाफ़र अली जट जंहिं वटि करार शहर की ज़मीन मकादे ते आहे ऐं संदसि हारी आबिद अली शहर अब्दुल शकूर उर्फ दिंगानो शहर रुस्तम खान शहर ऐं गुलबेग लाशरी के गिरफ़्तार किया वियो आहे ऐं जवाबदार आबिद अली शहर अब्दुल शकूर शहर ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे ऐं उन वटां ॾोह में इस्तेमाल थींदड़ कुहाड़ी भी हथ कई वई आहे।